सिद्क़े दिल से हल्फ उठाता हूँ सिद्क़े दिल से हल्फ उठाता हूँ कि मैं खुलूस नीयत से पाकिस्तान का हामी और वफादार रहूँगा कि मैं खुलूस नीयत से पाकिस्तान का हामी और वफादार रहूँगा कि बहैसियत वज़ीर आज़म पाकिस्तान कि बहैसियत वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ हुकूमत जो ख़ात्मो अनवारुल हक़ काकड़ निगरान वज़ीर आज़म बणिजी वियो। सदर आरिफ अलवी अनवारुल हक़ खां निगरान वज़ीर आज़म जे उहिदे जो कसम वरितो। तक़रीब में सियासी ऐं फ़ौजी क़यादत जी शिरकत। सिंध में निगरान वॾो वज़ीर केरु थींदो, फ़ैसिले लाइ आख़िरी ॾींहुं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं मुख़ालिफ़ दुरअॻवान रना अंसार में मुलाक़ात थी रही आहे। इतफ़ाक़ न थियण जी सूरत में मामिलो पार्लियामानी कमेटी ॾांहुं हलियो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त निगरान वॾे वज़ीर लाइ चूंड करण में ॾुखियाई थी रही आहे। जल्द निगरान हुकूमत क़ाइमु थी वेंदी। आम चूंडुनि में हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे अवाम वटि वञी रहिया आहियूं। ईंदड़ चूंडुनि में पीपल्स पार्टी सिंध जे सभ खां वॾी पार्टी थी उभिरंदी। असां आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में तमामु घणी महिनत कई आहे। अॼोके ॾींहुं शहीदनि खे यादि रखणु घुरिजे। कश्मीर ऐं फ़लस्तीन जे मुस्लमाननि खे बि यादि रखणु घुरिजे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह। हम अपनी सांस तेरे नाम करते हैं, ए वतन हम तेरी अजमत को सलाम करते हैं। आज के दिन जश्न आज़ादी मनाने का मकसद ही यही है कि हम अपने मुल्क से इस आज़ादी को वादा करें, इस आज़ादी के साथ कि अब आने वाले दिनों में पाकिस्तान को हम कुछ ना कुछ डिलीवर करें। इस पे जान भी कुर्बान है, वो इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान है। सिंध समेत सॼे मुल्क में जश्न आज़ादीअ जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। वफ़ाक़ी राजधानी में 31 ऐं ॿियनि राजधानियुनि में 21 तोपुनि जी सलामी। काइद आज़म मोहम्मद अली जिन्नाह ऐं अलामा इक़बाल जे मज़ारनि ते गार्ड जी तब्दीली जूं तक़रीबूं। मुख़्तलिफ़ शहरनि में सेमिनार, तक़रीबूं ऐं रैलियूं। सदर आरिफ अलवी चयो आहे त पाकिस्तानी क़ौम अञा बि क़ुर्बानियूं ॾेई रही आहे। टैक्स ॾींदड़ चोरी कंदड़ जो भार बर्दाश्त करे रहिया आहिनि। सियासतदान ऐं समूरनि स्टेक होल्डरनि खे दरगुज़र करण जो इख़्तियार करणो पवंदो। पाकिस्तान पंहिंजे लीडरनि खां घुर करे थो त गॾु थी वञो। नफ़रत बदिरां मोहबतनि खे हथी वठाइणी पवंदी। इंसाफ़ लाइ ज़रूरी आहे त धुरियुनि खे ॿुधो वञे। इंसाफ़ न थियण सां मुआशिरो ॾफे जो शिकार थी वेंदो आहे। वालारियल कश्मीर बाबति गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि ते अमल करायो वञे। पाकिस्तान खे का बि ताक़त ख़त्म नथी करे सघे। ख़ौफ़ ऐं मायूसी पखेड़ींदड़ कॾहिं बि पंहिंजे मक़सद में कामयाब न थी सघंदा। असां अंदरनि ऐं ॿाहिरनि दुश्मन खां वाक़िफ़ आहियूं। मुल्क खे खुशहाल ऐं मज़बूत बणाइण असांजो मिशन आहे। वॾियुनि क़ुर्बानियुनि खां पोइ पाकिस्तान हासिल थियो। पाक फ़ौज ऐं अवाम हिकु आहिनि ऐं हिकु ई रहंदा। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में जश्न आज़ादी जूं तक़रीबूं ऐं रैलियूं। जैकबाबाद, कशमोर, सांगर, ठटे, बदीन, सिजावल में भी आज़ादी जो जश्न।
कंबर, शहदादकोट, थरपाकर, उमरकोट, सांघर जे स्कूलनि में तकरीबन दौरान ॿारनि तरफ़ां टेबलोस पेश। पाकिस्तान जिंदाबाद जे नारनि जी गूंज। खूबसूरत ॿारनि बि पाण खे आज़ादी जे रंगनि में रंगे छॾियो। क़ौमी लिबास पहिरे झंडनि ऐं झंडियुनि सां तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल। हम सब कुछ बन चुके हैं। असां सभु कुछ बणिजी चुका आहियूं, पर सुठा पाकिस्तानी न बणिजी सघिया आहियूं। अच्छा सरकारी अफसर, अच्छा सहाफ़ी, लेकिन शायद अच्छा पाकिस्तानी बनने की जरूरत है। हम जो कौमियतों में बट गए, फिरकों में बट गए, आज शायद इस वजह से हमारे मसाइल वहीं के वहीं रह गए।